सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। गाल नफे नुकसान जी ना है नवाब, गाल है मानू जी सर्फ जी। इन जो मकसद तू आला ज़र्फ वारो है, मां कम ज़र्फ सजा वाला जेड़ो कमी न तू तेड़ो मां तो पाण बिनी में फर्क केड़ो है। मूसा नैना के कदे भी नवाब खान जे हवाले न कंदो। मुंजी भेण मारी वेंदी जेकर नैना के उन जे हवाले न कयो त उन्हीं करे दुरूप मूसा सा मिलण तमाम जरूरी है। अदाया मुखे खबर है त सोनी के नवाब खान अगवा करायो, पर नवाब खान पाण त अगवा कोन कयो हुंदो, इनेला तो न जा मानू हुंदा जे अगवा कयो हुंदो। जदी खबर पई त अगवा कराण वारो नवाब खान है, वो मानू केड़ा बुजन उन्हें में तोंजो छा वने। पक समझा दी सोनी के अगवा करण वारो अदा ही आहे। जने तू मुझे सबनी चालुन का वाकुफ आई त कोई मां तोके किथे तो मारे सका सजाव, इन करे मां तो हली आयो है तोके दावत ॾियण जे लाइ। सुभाणे तू मूं वटि अच, बाक़ी ॻाल्हियूं ते निबेड़ींदासीं। बाक़ी हिते हिते तू हिकु कदम भी हेठि कोन लांदे, मुंहिंजो ॻाल्हाइण फज़ूल आहे। बहरहाल मूंखे सुभाणे तुंहिंजो इंतज़ारु आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।